अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मोहम्मद शामिल हिंगोरजो। अॼु पाण तव्हांखे ॿुधाईंदुसि त एडोब फोटोशॉप ते बैनर पाण कीअं ठाहियूं। जीअं त हींअर 12 रबीउल अव्वल जो महीनो पियो हले, इन मंझि आउं हिकु तव्हांखे जलसे जो बैनर ठाहे ॿुधाईंदुसि त कहिड़े तरीक़े सां तव्हां ठाहियो। इन जे लाइ सभ खां पहिरीं पाण खे मथां खां इन में वेंदासीं, ओपन कंदासीं। कुझु PNG फाइल जेके आहिनि उहे रखियूं हुननि उहे आउं खणंदुसि हितां खां। हिन खे सेलेक्ट कंदासीं, सिलेक्शन कंदासीं। जो कुझु टुकड़ो आउं सिलेक्शन कंदुसि। Ctrl+C कॉपी कंदासीं। हिते वरी Ctrl+V कंदासीं अहिड़े हिसाब सां, ऐं Ctrl+T कंदासीं। Ctrl+T करण खां पोइ शिफ्ट ऐं माउस गॾे, ठीक आहे। पोइ जेतिरो पाण रखणु चाहियूं तव्हां रखी सघो था। डन कंदासीं। उन खां पोइ हिन खे डबल क्लिक कंदासीं। डबल क्लिक करण खां पोइ हिनजी थोरो कैपेसिटी आहे, ओपेसिटी जेका आहे उनखे मामूली घटि कंदासीं। ओके कंदासीं। इन खां पोइ वरी इन साॻी में वेंदासीं। वरी हितां खां हिकु ॿियो बैकग्राउंड खणंदासीं। हीअं हिन खे कॉपी कंदासीं ऐं हिते पेस्ट कंदासीं। उन खां पोइ वरी हिन खे खणी हिते वरी Ctrl+T, वरी शिफ्ट ऐं कीबोर्ड माउस जो बटण आहे उनखे गॾे करे उनखे हिते छॾींदासीं। ओके। इन खां पोइ हिनजी बि जेकॾहिं कैपेसिटी ओपेसिटी घटि करणु चाहियूं त पाण करे सघूं था। थोरी मामूली घटि कंदासीं, घणी न, थोरी मामूली, ठीकु। अञा थोरी वधीक कंदासीं। ओके। इन खां पोइ हिन खे लेयर ॿिन्ही खे लॉक कंदासीं। उन खां पोइ वरी हिन में वेंदासीं। वरी हिकु थोरो ॿी खणंदासीं, उहो हीअं हिनखे खणंदासीं एतिरी। Ctrl+C, वरी वापसि वेंदासीं। वरी Ctrl+V, वरी हिनखे Ctrl+T, वरी कीबोर्ड जो शिफ्ट हीअं कंदासीं त हीअं कोन थींदो, ठीकु आहे। पर पाण शिफ्ट खे कोन था जोड़ियूं। डन, ठीकु। हिनखे बि थोरो मामूली घटि करे सघूं था, ओपेसिटी जीअं मामूली कुझु सही आहे। गुड। हिनखे डन कंदासीं। ओके। हिनखे बि लॉक कंदासीं लेयर खे। हाणे काबतुल्लाह शरीफ जी तस्वीर खणंदासीं। Ctrl+C, वरी Ctrl+V, हिनखे वरी कंट्रोल हिनखे खणंदासीं। वरी हितां खां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़े मुबारक जी खणंदासीं। Ctrl+E, सॉरी Ctrl+Z, अंडू, थोरो वधीक थी वई।
कंट्रोल सी कंट्रोल वी पेस्ट इतने रखना इन्हें मिनी के लाक बना शिफ्ट दबाना लाक थी इन खां पोइ वरी ही चेंज कंदासीं कंट्रोल सी इनके हिते लॻाईंदासीं और हुनजी डन वरी कंट्रोल सी हिते रखंदासीं इनखे थोरो नंढो कंदासीं इन खां पोइ वरी हाणे खणंदासीं हिकु ॿी तस्वीर ठीकु आहे इनखे बंदि कंदासीं ओपन वरी हिकु ॿी खणंदासीं ही लाइटिंग आहे ॿियनि जी तस्वीरूं ही तव्हांखे गूगल ते मिली वेंदियूं तव्हां डाउनलोड करे वठिजो कंट्रोल टी ओके इनखे थोरो रोशन ओपेसिटी घटि कंदासीं हिनजी में जेतिरी रखणु चाहे तव्हां रखी सघो था वरी हिनखे कॉपी कंदासीं कंट्रोल सी कंट्रोल वी इन खां पोइ वरी अञा बि कुझु रहियल आहे हाणे हिन जो जेको हिनखे कटींदासीं ही पैनल थी वियो ठीकु आहे फाइल में वेंदासीं ओपन कंदासीं छा लॻाईंदासीं सलाद ये अची वई ठीकु आहे इन खां पहिरीं पाण खे बिस्मिल्लाह लिखणी आहे उन जे लाइ शिफ्ट पी ठीक इनके थोरो नंढो कंदासीं
sorry ये value ne single key irna khara to boite diyo alt b bismillah ji bhai control t again digna ni उन खां पोइ वरी हिनखे बि लॉक कंदासीं ऐं हिन तस्वीर खे बि लॉक कंदासीं हाणे सलाद हिनखे तव्हां कॉपी कंदासीं कंट्रोल सी हिते पेस्ट कंदासीं कंट्रोल वी हिनजी ओपेसिटी सही आहे बसि हिनखे थोरो कलर चेंज कंदासीं हिन जे लाइ पाण खे कलर मलणो पवंदो कंट्रोल टी थोरो मामूली थियो डन हिन खां पोइ अञा बि हिन में पाण सेटिंग करे सघूं था हिन जे लाइ पाण खे छा करिणो पवंदो वरी कुझु ओपन में वेंदासीं फाइलूं जेके आहिनि उहे PDF में आहिनि पिक्चर उनखे खणंदासीं जीअं हीअ न हिते कॉपी कंदासीं पेस्ट कंदासीं कंट्रोल टी कलर चेंज करे मतलब थी सके तो थी वञे कलर साओ कलर आहे उनखे करे पवंदो बि ठीकु है कलर खे साॻी कंदा आहे डन ओके करना कंट्रोल टी या मैंने कितना दो बनाना कौन सॉरी मेरे पास कौन सी सही भी है हार्मोन सेटिंग सही कौन सी भी है तो कौन सा खड़ो ये इनके थोड़ा मत
इन मुझे कंट्रोल सी कंट्रोल V करानी थोड़ा नंढो करानी ओपेसिटी थोड़ो ये घट करानी तो जी सही भी है ओके और डन वरी कंट्रोल C कंट्रोल कॉपी लेके भिन्न पदे रखना है ओके सही थी वियो ये तैयार थी वियो पंहिंजो हाणे हिननि खे ग्रुप करानी कंट्रोल A सॉरी कंट्रोल A न ग्रुप करानी शिफ्ट ऐं कीबोर्ड जे मदद सां सभिनी खे सिलेक्शन करानी जीअं कंट्रोल G ये थी वियो ग्रुप टाइटल ॾींदासीं सॉरी TI मेरे को नालो था न्यू सब ख़बर पइजी वञे ठीकु हिनखे लॉक कंदासीं इन खां पोइ वरी हाणे पाण खे जेको आहे हिनखे डिलीट कंदासीं हाणे खणंदासीं ओपन कंदासीं ओपन करण खां पोइ वरी खणंदासीं हिन मंझि कमेंट जे त कर मंझि उनजे करे ई मूं बिलावल ख़मीस जी शाम इहो लिखी छॾियो त जीअं टाइम जी बचति थिए हाणे पाण खणंदासीं हिननि मञा को हिकु बैकग्राउंड हिननि मञा को शेप खणंदासीं जेको पाण खे उते वधाइण में कमु आहे तारीख़ कंट्रोल T कंदासीं ऐं शेप खे थोरो वधीक कंदासीं ऐं हिते कंट्रोल डबल क्लिक कंदासीं ऐं इहो कलर जेको आहे उहो मूंखे पसंदि कोन्हे चेंज करे था वठूं को मसइलो न आहे उहो चेंज कलर था खणूं सही आहे न ओके मुंहिंजे चेंज कंदा वेंदा मुख़्तलिफ़ शेडो आहे या हिनजो ठीक यही सही आहे मुख़्तलिफ़ आहिनि तव्हांजी मर्ज़ी आहे जेको ॾियणु चाहियो
चेंज भी थी सघंदा। ओके ठीक लगे मथे करना टैक्स लगे कंट्रोल टी थोड़ा वॾो कंदासीं शिफ्ट जी मदद सां। तारीख़ जेका उहा चेंज कंदासीं कंट्रोल टी और मामूली शिफ्ट सही है। हाँ डन कंट्रोल सी कॉपी करना नहीं तव्हां परेशान थींदा त हिन छा कयो पर हिते मूंखे तारीख़ लॻाइणी हुई। ठीकु आहे 5 तारीख़ 11 तारीख़ आहे सॉरी चेंज कंदासीं तारीख़ हिते लॻाईंदा 11 कलर चेंज कंदुसि कहिड़ो कलर ॾियूं ॿियो को ॾियूं बहितर आहे उहो ई था कलर हुनजो कलर चेंज करे वठंदासीं सही आहे। उन खां पोइ हिनजो बि कलर चेंज कंदासीं साॻी रखंदा हीअ कलर अञा मूंखे पसंदि कोन्हे हिनखे चेंज था करियूं ॿियो था कलर कोरो वञी थोरो मामूली ओके अहिड़े हिसाब सां तव्हां डिज़ाइन करे सघो था। हाणे उन खां पोइ वरी इन खां पोइ वरी खणंदासीं पाण छा ॿियो को शेप खणंदासीं ही खणंदासीं हिन शेप खे खणंदासीं कंट्रोल सी कंदासीं ऐं हिते कंट्रोल वी कंदासीं उन खां पोइ हिनखे थोरो कंट्रोल टी कंदासीं ऐं हिनखे हिन जी मदद सां वॾो कंदासीं ऐं हिते
पेन करांगे इनके हितां खां थोरो सेटिंग करांगे कुछ इस तरह वाली सेटिंग करांगे ठीक है अधिक फोन करांगे हितां खां ये सही है ठीक है इन खां पोइ हिते लिखंदासीं तयारु थी वियो हाणे हिते पाण खे लिखिणो आहे जंहिंजो महिमान ख़ासि जेको आहे हुनजो नालो ऐं जल्दी जल्दी नालो लिखी वठंदुसि त जीअं तव्हांजो टाइम जेको आहे उहो घटि ऐं वठी सघां ठीकु इन हिसाब सां जल्दी जल्दी ऐं सेटिंग कंदुसि नोटनि जी जल्दी जल्दी लिखी वठंदुसि जल्दी कर यार हाँ भीड़ हाँ उठ हेलो इन खां पोइ वरी पैसा आ रहा रुपया मुंडे सुबह ब्याह मुंडे ये रहा सामान आ रही आयो कह रहे हो कौन पो सामान आ रहा आयो पो मुझे नहीं रही बाजू में बाहर को 70 रुपया आनी थी डर बेटे ये वो महंगी थी सोनम पेप्सी नाली को टे यही डर बेटे नो यार भैया
One thing. हाँ One thing. इस तरह से ज़बान था लग रहा है काका ने उन्हें आवाज़ रखनी भाई मासी आई हुआ आगे मेहमान खास मसीह मेहमान खास के थोर में डोगना से और इनके ये थी मेहमान खास ठीक उन्हीं का पोइ वरी ख़ुशूसी किताब हाणे ख़ुशूसी किताब ॾींदासीं इन्हनि जे लाइ पाण खे ठाहिणो पवंदो हिन सां अॻे खे कॉपी कंदासीं कंट्रोल टी इनके सेट कराने वही साबित तरीके ना कलर जो वो चेंज कराने कंट्रोल साइज थोड़ी सही कराने
खसूसी किताब भी तैयार थी योफान मौलवी साहब जो वो खुद जो आहे उनखे खणंदासीं ऐं कॉपी कंदासीं था कॉपी कईसूं वरी हिते हिन में कंट्रोल V कंट्रोल T इनके वॾो कंदासीं ये हिसाब सां रखण जेतिरो उन खां पोइ हिनखे डबल क्लिक कंदासीं डबल क्लिक करण खां पोइ हिन जी जेका आहे सेटिंग कराइणी कलर चेंज कयूं या साॻियो बहितर आहे चेंज कयूं डायरेक्ट मज़े रखूं लाइट सही है इधर रखूं यहीं सही है चैनल करें और मामूली ठीक इन खां पोइ वरी नालो लिखंदासीं जल्दी लिखंदुसि पुश कंदुसि हीअ तयारु थी वियो ठीकु हाणे रहियो आहे हिकु ॿियो आहे तलावत कलाम पाक ऐं कारी मुल्क जो स्टेट सेक्रेटरी अलामा गुलाम अली समेचो ये हाणे टे रहिया आहिनि ठीकु आहे इनखे लिखंदासीं ॿ इन जे लाइ पाण खे खणणा पवंदा छा ही ॿ ठीकु ऐं पंहिंजो हुन तरीक़े वांगुरु तयारु कयो ठीकु आहे तव्हां खयो ही पिया हिननि में जा ऐं हिते लिखियो हाणे बक़ाया जेको आहे हिते लिखंदासीं नाला वीडियो खे पुश कंदुसि ही बि हिन हितां कॉपी कईसूं हिते पेस्ट करे हिन जी साॻी जॻह डबल क्लिक कयोसीं हेयर स्टाइल में आयासीं हितां हीअ की सेटिंग कई करे डन कयो हाणे हिते नाला लिखंदासीं वीडियो खे अलामा गुलाम अली सही ये दे दिया कंट्रोल T कंट्रोल T तो उन लोगों ने
जीअं सेटिंग करे सघूं। अञा हिनखे कॉपी पेस्ट हिनखे खणी हिते लिखंदासीं। हीअ थी वियो मुकमल। लिखंदासीं हिते हिन जे लाइ पाण खे वरी खणणो पवंदो को ठीक कंट्रोल C यो कलर चेंज कंदासीं। सेट कराएंगे। ठीक ये सेट थी वियो। हाँ हिते नालो लिखंदासीं। जल्दी लिखंदुसि वीडियो खे पुश कंदुसि। इन सां गॾु इहे 5 पैम्पलेट हाणे मुकमल थी वियो। इंशाल्लाह तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हूंदी। तव्हांजे साम्हूं आहे। अहिड़ी वीडियो ॾिसण जे लाइ मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे दॿायो। ऐं जेकॾहिं तव्हां बि अहिड़ा पैम्पलेट डिज़ाइन करणु चाहियो था त मूंसां राब्तो करियो। मुंहिंजो व्हाट्सएप नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसो पिया, इन ते राब्तो करियो ऐं या कमेंट्स में या फेसबुक पेज खे फॉलो करियो। डिस्क्रिप्शन में मुंहिंजा फेसबुक पेज जो लिंक ऐं इंस्टाग्राम जो लिंक मौजूदु आहे। व्हाट्सएप जो उन ते राब्तो करियो। तव्हांजे साम्हूं इहा जेको तव्हांजे अॻे ई मूं डिज़ाइन कयो आहे। इन खां वधीक थोरो को अहिड़ी कमी रहिजी वई हूंदी छो त हीअ तकड़ि मंझि वीडियो रिकॉर्डिंग मुंहिंजो मुंहिंजे करे इंशाल्लाह कोशिशि रहंदी तव्हांखे वधीक अहिड़ा ॿुधाईंदुसि।